अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी अलाट में सतार सरोयावान की खिदमत में हाज़िर है। अॼु असां इंटरव्यू सीरीज़ के सिलसिले में कुछ अहम मौज़ूअनि खे उखेलींदासीं ऐं कुछ समझण की कोशिश कंदासीं, वधीक कुछ नवां सवाल ऐं नवां मौज़ू। इंटरव्यू जी कमेटी रूम में अवां वेठा आहियो ऐं तव्हांजो इंटरव्यू जारी आहे। अवां खां हिकिड़ो एक्सपर्ट इहो सवाल पुछे थो त बाबा, सिंध में पहिरियों मंज़ूम नाटक कहिड़ो आहे ऐं उहो कंहिं लिखियो? इहो हिकिड़ो सवाल तव्हांजे आॾो उछलायो वञे थो। ऐं तव्हां हिते जेकॾहिं तव्हांजो मुतालियो आहे त तव्हां चवंदो साईं, पहिरियों मंज़ूम नाटक यानी ओपेरा सिंध में लैला मजनू जे नाले सां मिर्ज़ा कलिच बेग लिखियो आहे ऐं मिर्ज़ा कलिच बेग खे नाटक नवेसीअ जो अबो बि चवनि था। ऐं हीउ जेको नाविल आहे, हीउ जेको नाटक आहे उहो 1880 में इहो मंज़र ते आयो आहे। यानी 1880 खां 1980 ताईं हिकिड़ी सदी आहे नाटक जी जेका मल्हाई वई आहे। इन ई मौक़े ते अवां जॾहिं ईअं ॻाल्हाईंदो तव्हांखे इहो बि सवाल पुछी सघनि था त बाबा, नाटक मिर्ज़ा कलिच बेग खां अॻु त अञा हिकिड़ो ॿियो नाटक आहे, उनजो बि तारीख़ में हवालो मिले थो पियो। तव्हां चवंदो जी साईं, बिल्कुलु आहे। इमाम बख्श खादिम शिकारपुर जो, लुत्फ़ुल्लाह बदवी जो वालिद साहब। इमाम बख्श खादिम जो जेको ड्रामो आहे हीर रांझो बको लुत्फ़ुल्लाह बदवीअ जे, त उहो सभ खां पहिरियों लिखियो वियो ऐं 1879 ईस्वी में लिखियो वियो। इन जे करे इहो चई सघिजे थो त उहो उहो नाटक पहिरियों आहे। पर छाकाणि त अदबी तारीख़ में 1880 में लिखियल लैला मजनू खे यानी मिर्ज़ा कलिच बेग जे ड्रामे खे पहिरियों नाटक करार ॾिनो वियो आहे ऐं उन जे बुनियाद ते वरी 1980 में सदी मिलाई वई आहे नाटक जी। त इन जे करे इहा ॻाल्हि हिते चवणी पवे थी त पहिरियों नाटक मिर्ज़ा कलिच बेग जो आहे। पर बहरहाल अदबी तारीख़ुनि में इहा ॻाल्हि, इहो क्लेम मिले थो पियो त पहिरियों नाटक जेको आहे उनजी दावा लुत्फ़ुल्लाह बदवी कई आहे, त उहो 1879 में संदसि वालिद साहब इमाम बख्श खादिम लिखियो आहे। ऐं बहरहाल उहो छपियल हालत में शायदि न आहे, इन जे करे उनखे पहिरें नाटक वारी हैसियत न मिली उन वक़्तु। अच्छा, ईअं ॻाल्हियुनि में तव्हां खां इहो पुछी सघनि था त बाबा, सांग आहे छा? सांग जे बारे में तव्हां ॿुधाईंदो त सांग छा आहे, या सांग ऐं नाटक में कहिड़ो फ़र्क़ु आहे, सांग ऐं स्टेज नाटक में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ओपेरा में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहो तव्हां खां सवाल पुछी सघनि था, हीउ इंपॉर्टेंट आहे, पुछंदा पिया आहिनि। तव्हां चवंदोसीं सांग जेको आहे सिंध जो लोक नाच आहे ऐं अवाइली ज़माननि में सांग रचाया वेंदा हुआ। ऐं हीअ सांग रचाइण याने हिकिड़ो करतब ॾेखारणु ऐं ॿहरू पियो अख़्तियार करे असांजूं औरतूं ऐं मर्द शादियुनि मुरादियुनि में, काजनि में, ख़ुशीअ जे मौक़नि में जॾहिं गॾु थींदा हुआ त पोइ जॾहिं महफ़िलूं मचंदियूं हुयूं, कचहरियूं थींदियूं हुयूं, त पोइ इहे सांग रचाया वेंदा हुआ। ऐं उन सांग में याने औरतूं या मर्द छा कंदा हुआ, जो ॿियो रूप धारींदा हुआ। कॾहिं औरत पटको ॿधी ईंदी हुई, ॾठ हथ में खणी ईंदी हुई ऐं पोइ सांग रचाईंदी हुई। याने ईअं सम्झो त हिकिड़ो नाटक जो अंदाज़ आहे इहो, पर हीउ लोक नाच जो क़िस्म आहे सांग। उन दौरान माण्हू करतब बि ॾेखारींदो ऐं मुख़्तलिफ़ रूप धारे औरतूं ऐं मर्द इहो अदाकारी बि कंदा हुआ। ऐं हीअ ईअं सम्झो त मज़ाहिया क़िस्म जी अदाकारीअ जो हिकिड़ो अंदाज़ आहे सांग। ऐं किताबनि में या रिसर्च करण खां पोइ इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त तारीख़ी तौर ते इन्हनि जो हवालो मिले थो त सिंध में ओपेरा यानी मंज़ूम ड्रामे जी अवाइली शकिल असांखे सांग मिले थी। ऐं डॉक्टर बलोच साहिबु पंहिंजे किताब जेको मुनाज़रा आहे उन में उनजे मुहाग में इन जो ज़िक्र कयो आहे त सिंध जा माण्हू अवाइली वक़्त में सांग रचाईंदा हुआ ऐं ख़ुशीअ जे मौक़नि ते मर्द ऐं औरतूं गॾिजी पोइ मुख़्तलिफ़ रूप धारे ऐं पोइ नाटक कंदा हुआ। ऐं उन में बाक़ाइदे शेरो शाइरीअ जो बि हिसो ईंदो हो। पर उन में मिसाल जे तौर ते नौजवान छोकिरा अची सांग रचाईंदा त चाचा मामा मूंखे पढ़ा, त उनखे वरी कुराड़ा जवाबु ॾींदा त बाबा मुंहिंजी ज़ाल कुराड़ी, मुंहिंजा जंहिंखे ॾंद न कुझु। त अहिड़े क़िस्म जो माना हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो मज़ाहिया क़िस्म जो ईअं सम्झो त नज़्म अंदाज़ बि अपनाईंदा हुआ, नाच बि कंदा हुआ ऐं सांग रचाईंदा हुआ। पर हिन में ॿ रूपे जी अहमियत हासिलु आहे, हिन में रूप मटाइण जी अहमियत हासिलु आहे। औरत या मर्द साॻे ई रूप में न ईंदा हुआ, उनखे को न को नओं रूप अपनाइणो पवंदो हो। त अहिड़े तरीक़े सां चवंदा आहियूं सांग रचाइण। अच्छा, सांग जो जेको ज़िक्र आहे उहो मुख़्तलिफ़ किताबनि में बि मिले थो ऐं इन जो इहो हवालो बि मिले थो त सांग जेको आहे अवाइली ज़माने में सिंध जा माण्हू जॾहिं रचाईंदा हुआ त सांग रचाइण वारे खे पोइ अॻिते हली वरी सांगी चवंदा हुआ। जीअं असां वटि सिंध में जेका सांगी ज़ात आहे, मां इहो हिन ॻाल्हि ते इन मौक़े ते इहो बि इज़ारियां थो पियो
त जेका सांगी ज़ात आहे चवनि था उन ते सांगी जो नालो बि ईअं ई पियो, छाकाणि त इन्हनि जा वॾड़ा उहे सांग रचाईंदा हुआ, पोइ सांग मां सांगी थिया। ऐं अव्हां जे इल्म में हूंदो त सांगी लफ़्ज़ असांजे सिंधी अदब में तमामु घणी हैसियत रखे थो। सांगी, सांगीअड़ा, त जीअं सॼणनि जा सारे सांग आउं वेठी हिते रोज़ रोआं। त अहिड़े तरीक़े सां उस्ताद बुखारीअ चयो आहे त सांगियुनि सां गॾु सालगिरह मां विछड़ी वियुसि त वरसी आहियां। त जेको सांगी आहे याने सांग, सॼणनि जा सारे सांग, याने मूंखे पंहिंजे मारूड़नि जा, सांगीड़नि जा जेके उहे सांग आहिनि, उहे करतब आहिनि, उहे मज़ेदार ॻाल्हियूं आहिनि, उहे नाटक आहिनि, उहे हुस्नाकियूं आहिनि, उहे महफ़िलूं आहिनि, उहे सारे सारे मां हिते वेही बंद में रोआं थी पई। त हीउ हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो पस मंज़र आहे सांग जो। ऐं इहो सांग न सिर्फ़ु हिते असां वटि पर नंढे खंड में बि मौजूदु रहियो आहे। ऐं इहो सुवालु जॾहिं तव्हां खां पुछनि त यकीननि तव्हां ईअं चवंदो त सांग मंज़ूम ड्रामे जी अवाइली शकिल आहे। पोइ उन मां पोइ अॻिते हली ओपेरा जो जनमु थिए थो। ऐं ओपेरा तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो मंज़ूम ड्रामो आहे। ऐं इन में राग जो या गाने जो, नाच जो त घणो खणी अमल दख़ल न आहे, घटि आहे, यकीननि उहो आहे बि सही ओपेरा में, पर उन में नज़म जी तमामु घणी हैसियत हासिलु आहे। जीअं दोदा तुंहिंजो साह त वेंदो, माण्हुनि जो वेसाह न वेंदो, अयाज़ जा मंज़ूम नाटक तव्हांजे साम्हूं आहिनि। जॾहिं इहे नाटकनि जो ज़िक्र थींदो तव्हां खां पुछंदा त शेख अयाज़ जा जेके मंज़ूम ड्रामा आहिनि, नाटक आहिनि, उहे घणा आहिनि। तव्हां ॿुधाए सघंदो त शेख अयाज़ साहिब जा जेके मंज़ूम नाटक आहिनि उहे कुल 4 आहिनि। तव्हां खां पुछंदा त कहिड़ा कहिड़ा नाटक आहिनि, त तव्हां ॿुधाए सघंदो त शेख अयाज़ जा 4 नाटक, उन्हनि में मुंदुनि जो मंडल हिकिड़ो 12 नाटक आहे, ऐं भगत सिंह खे फांसी, दोदे सूमरे जो मौत, ऐं रनी कोट जा धाड़ेल, ही 4 आहिनि शेख अयाज़ जा नाटक। ऐं हिननि चइनी जो ज़िक्र हाणे ताज़ो हिकिड़ो किताबु आयो आहे, इसहाक़ समेजी साहिबु, डॉक्टर इसहाक़ समेजी साहिबु रतब कयो आहे शेख अयाज़ जा संगीत नाटक। उन में हिननि चइनी जो ज़िक्र आहे। न त इन खां अॻु 3 नाटकनि जो तव्हांखे ज़िक्र मिलंदो किताबनि में बि, हवालनि में बि, पर बहरहाल अपडेट जेकॾहिं तव्हांखे थियणो आहे त पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणी पवंदी त शेख अयाज़ जा कुल 4 नाटक आहिनि। इहो तय थियल आहे, किताब में मौजूदु आहे। संगीत नाटक शेख अयाज़ ॿारनि जो मुंदुनि जो मंडल सभ खां पहिरियों लिखियो, ऐं उन में कमाल सां उन मुंदुनि जी अकाशी कई आहे, मुंदुनि खे बयानु कयो आहे। ऐं उन जो तरन्नुम हिकिड़ो निरालो हिकिड़ो तरन्नुम आहे। अहिड़े तरीक़े सां तारीख़ी नाविल तव्हांखे नाटक तव्हांखे ख़बर आहे त दोदे सूमरे जो मौत आहे, ऐं भगत सिंह खे फांसी आहे, रनी कोट जा रखवाल, इहे तमामु तारीख़ी नाविल आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां कीजो बीजल ॿोलियो जेको किताबु आहे शेख अयाज़ जो, उन में 2 नाटक मौजूदु आहिनि। इहो बि सुवालु तव्हां खां थी सघे थो। कीजो बीजल ॿोलियो में शेख अयाज़ जा दोदे सूमरे जो मौत ऐं रनी कोट जा रखवाल धाड़ेल, इहे 2 नाटक उन में आयल आहिनि। सो उमेदु आहे त नाटक जे हवाले सां या सांग जे हवाले सां अव्हांखे इहो इल्मु जेको मूं पहुचायो आहे उहो तव्हांखे इस्तफ़ादो ॾींदो, ज़रूरु तव्हां उन मां को फ़ाइदो हासिलु कंदव। सो पाण वरी नए मौज़ूअ सां गॾु वरी ईंदड़ वक़्त में हाज़िर थींदासीं सुभाणे कंहिं नए मौज़ूअ सां। तेसीं ताईं मोकिलाणी न आहे, पर वेंदे वेंदे तव्हांखे गुज़ारिश त असांजे हिन इल्म जी लाट खे ॿारींदा रहो, अॻिते वधाईंदा रहो। न सिर्फ़ु पाण पर ॿियनि दोस्तनि ताईं बि असांजे हिननि वीडियोज़ खे पहुचायो त जीअं घणनि खां घणनि माण्हुनि खे इस्तफ़ादो थी सघे। हीअ इंतिहाई अहम कमु आहे, वॾी महिनत सां तयारु करे हीअ वीडियोज़ मां तव्हांजे लाइ आणियां थो। यकीननि मूंखे इहा उमेदु आहे त इन्हनि वीडियोज़ जी चीच पकड़े तव्हां ईंदड़ वक़्त में पंहिंजे इंटरव्यूज़ खे पास करण जे ॾांहुं वेंदव ऐं तव्हांजे लाइ सवलाई पैदा थींदी। सो मोकिलाणी कोन्हे, जेॾां पेर तेॾां खैर।